फ्री पुलिस एहलकार आहियूं असांखे आज़ादु करायो वञे। एसपी खे अपील आहे एसपी खे अपील आहे कोट शाहू मान जा माण्हू जेका वरताल आहिनि उहे महिरबानी करे न त असांजी जान खे ख़तरो आहे। असां इमदाद वठूं इमदाद वठूं। आज अहमदाबाद के माण्हू खड़े इहा ॻाल्हि आहे त असांजा माण्हू न माण्हुनि जे चवण ते खणी वियो आहे। हे पुलिस वारा माठ ॿधल आहिनि। कलाक में माण्हू ॾींदो, कलाक में ॾींदोमांसि। जेसि ताईं सिरी में सावा रोड ते मरी वेंदोमांसि, घटि न कंदोमांसि। जो इज़त पंहिंजी बि ॼाणे ऑफिसर आहे। मां ग़लति नथो ॻाल्हायां त भली ॻाल्हि इहा आहे त माण्हू पंहिंजा वठी वञे सिपाही, मूंखे माण्हू पुॼाए वञे। वधीक मूंखे तवाई बि न ॾिए, न छेड़छाड़ बि करे, न मुंहिंजो पुलिस सां जहिड़ो बि आहे। मुंहिंजा माण्हू हिते पुॼनि। मां पुलिस सां वेहणु नथो चाहियां। जो पुलिस खे जी पइजी वियो आहे त मां रोड बि जेकी शइ थी उहा शइ कंदोमांसि। माण्हू बि लाहींदोमांसि, पंप पसाड़ींदोमांसि ऐं गैस खे बि गोला हणंदोमांसि। घोसपुर दुरानी महर पुलिस थाणे जी हद RD 219 ओल्ड पुलिस चेक पोस्ट ते अणॼातल हथियारबंदनि हमलो करे ड्यूटीअ ते मौजूद 3 पुलिस एहलकारनि इलियास भुट्टो, PC मीर हज़ार नंदवानी ऐं लियाकत भुट्टो खे सरकारी हथियारनि समेत मुबैना तौरु अगवा करे कच्चे तरफ़ फरार थी विया। उन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां राब्तो कयो आहे घोसपुर मां ज़हूर ओगाही सां। जी ज़हूर, पुलिस चौकीअ ते हमले जा छा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दुरानी महर पुलिस थाणे जी हद जी RD 219 ओल्ड पुलिस चेक पोस्ट ते अणॼातल हथियारबंदनि हमिलो करे ड्यूटी ते मौजूदु पुलिस एहलकारनि इलियास भुट्टो, PC मीर हज़ार निंदवाणी ऐं लियाकत भयो खे सरकारी हथियारनि समेत मुबीना तौरु अगवा करे कच्चे तरफ़ फरार थी विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दुरानी महर वारे इलाइक़े में पुलिस ऐं एॾोयारनि विच में फायरिंग जी जेकी ॾे वठि आहे उहा हलंदड़ आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वाक़े जे इतला बाद SSP जी भारी पुलिस नफ़री जेकी आहे उहा वाक़े वारे हंधि रवानी थी वई आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॿिए पासे ॾोयारनि पारां दुरानी महर पुलिस थाणे जे पुलिस चौकी तां अगवा कयल एहलकारनि खे कोट शाहू ज़िले शिकारपुर जी पुलिस 2 ॾोयारनि खे गिरफ़्तार करण जे एवज़ खेनि अगवा करे कच्चे में बांदी बणाए रखियो आहे। मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त ॾोयारनि जो चवणु आहे त शिकारपुर SSP असांजे 2 साथियुनि खे जेतिरे ताईं आज़ादु न कंदो एतिरे ताईं असां बि पुलिस एहलकारनि खे आज़ादु न कंदासीं। जी